कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। इंसान मट जी तो बने पहाड़ पर हिकरात में, जज्बात 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 जज्बात। सीरत, तू कीड़े फरिश्ते का नफरत कई, ही त इंसानियत जो अलम बरदार आहे। तू सजी जिंदगी हिन सां दुश्मनी कई। सीरत अॼु इनकलाबी कदम खयो आहे, मूंखे हुन खां इहा उमेद ई न हुई। ऐं मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जंहिंजो त मां बयान ई नथी करे सघां। ही कंहिंजी ज़िंदगी बचाइण रब जो अजूरो खटणु आहे। अल्लाह करे वीचारे फ़क़ीर जी ज़िंदगी बची वञे। वो हेतिरी शॉपिंग 2-3 रुपयनि जी हुजी, 20,000 ख़र्च करे आया हो। घणी बकवास न कयो, हाणे 10,000 ॾियो, बाक़ी मां तव्हांखे छॾिया। जमादार को मुंहिंजे चाचे जो पुटु न आहे जो तव्हांखे ईअं ई छॾे आ। सही त चए थो, ॾियो न अधु ख़र्च त ख़बर पए। सीरत तोखे त चवंदी हुयसि, सीरत तूं रॉन्ग आहीं। अन मां पंहिंजी अखियुनि में उहा लुड़क किथां आणियां जेकी ज़मीन ते किराए मां आकाश खे परचाया। सीरत परचाइबो हुनखे आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे। माफ़ी चओ, माफ़ी। त आकाश मुंहिंजी बाबा जी सूरत में आहे। कीअं? उहो बि ईअं अड़ियल माण्हुनि जे लाइ सभु कुझु लुटाए छॾींदो। आख़िर थियो छा आहे? को मसइलो थियो आहे छा जेके आकाश हल कयो आहे? हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। बाबा ॾियो ख़बर, नंढड़ी जी तबीयत कीअं आहे? साइण हाणे तबीयत बहितर अथसि, थोड़ो बुखार अथसि, उन लाइ बि डॉक्टर दवा ॾिनी आहे। उम्मीद त जल्द ठीक थी वेंदी। कंहिं शइ या पैसनि जी ज़रूरत हुजे त ॿुधाइजो। न साइण, ॿी का बि घुर्ज न आहे, बसि रुॻो तव्हांखे ॿुधाइणु आयुसि। ऐं ॿियो इहो ॿुधाइणो आहे रईस खे त हारिन खे शाम जो ॿिज ॾियणो आहे। हू मतां देरि सां मोटे, तव्हां शाम जो अचिजो, तेसि ताईं हू शहर मां मोटी ईंदो। ठीकु आहे साइण, चङो, मां हाणे हलां थो। ठीकु आहे। हा त मूं चयो पए त सीरत में इहा तब्दीली अचानक कीअं अची वई? जंहिं छोकिरी खे फ़क़ीर खे अॼु ॾींहुं ताईं रुपयो बि नाहे ॾिनो, हुन लख रुपयो खणी करे कीअं ॾेई छॾियो? ईअं नाहे साइण, हिकु सिॼ ॿ पाछा इंसान जा अरा आहिनि, कंहिं वक़्तु बि बदिलजी सघे थो। पर सुठी ॻाल्हि आहे हुनखे को त अहसासु जाॻियो। बहरहाल ॾाढो सुठो जो सीरत बदिलजी वई ऐं भाउ जी तबियत ते अमल कयईं। साइण रईस त पाण हिकु ॾाहो दाना ऐं फराख़ दिल इंसान आहे। हाणे मुंहिंजो मिसाल ॾिसो, कीअं हिकु लावारिस खे पंहिंजे घर में पनाह ॾिनी आहे। न सायरा भेण, तूं पाण खे लावारिस न चओ। उमेद अथमि त तोखे हिन घर मां कुंवार करे रुख़सत कंदसि। न साइण, हीअं सम्झो त मुंहिंजो हाणे हिन घर सां निकाह पयल आहे। सीरत मुंहिंजे सिर ते हथ रखी कसम, जेको कुझु आहे सच ॿुधाईंदी आहे। छा पुछंदी? कुछ तुंहिंजी फीलिंग इहा थी ॿुधाए त आकाश सां तुंहिंजी मोहबत थी वई आहे।
सच ॿुधंदी आहे न? हाँ हाँ, तने तेरो वॾो कसम विधो अथव। मां तुंहिंजो कसम खणी थी चवां त यूनिवर्सिटी खां वठी मां आकाश सां मोहबत कई आहे। हे जेको कुछ भी मां कयां पई न, दिल सां न। आकाश खे त मां पंहिंजी ज़िंदगी खां वधीक चाहींदी आहियां। हे जेको कुछ भी मां कयां पई न, वो सब एक नाटक हुई। ईअं पियो लॻे त असां ॿई खजीअ में अटकी पिया। तूं हिक पासे ऐं मां ॿिए पासे। मूंखे त हाणे ज़िंदगी कफ़स जो कैद थी लॻे। ये चोरी मुलाक़ातूं शिराज तोखे त कुझु कोन थींदो, पर मां फरज़ाना जी नज़रुनि में हमेशह लाइ किरी पवंदसि। तोखे मूं ते एतिरो बि भरोसो न आहे साहिरा। मां तोखे कंहिंजी नज़र में किरण कोन ॾींदुसि, कुझु भी थी वञे, छो जो तूं मुंहिंजी ज़ाल आहीं साहिरा। पर ही चोरी मेल मिलाप मूंखे त अजीब थो लॻे। दिल निराश थी थी जेकॾहिं फरज़ाना ॾिसी वरितो त क़यामत करे छॾींदी। तूं परेशान न थी साहिरा, कहिड़ी बि क़यामत ईंदी मां उनखे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियां। साहिरा, मां तोखे कुझु बि थियण कोन ॾींदुसि। अच्छा, ये भाषा पुछण वारो आहे न। ॿुध, कल्ह खां वठी इहो शानू नज़र कोन थो अचे। किथे सूबेदार हिनखे ॿधी त न विहारियो? ईअं त न आहे। कल्ह हितां सामान खणी वियो ऐं चई त जमादार खे ॾियणो आहे। जर्मा हाणे थाणेदार जमादार सां मिली पियो अचां। उन चयो त मूं पूरे महीने में शानू जो हिकु भेरो मुंहुं बि न ॾिठो। त पोइ वियो केॾां? असां सां बि टोपी करे वियो छा? आहे त टलड़ियो। किथे उन शिराज खान जे ॻोठ जो रुख त नाहे कयो? ॿुधाई बि कोन, न को दिलि जो हवाल कयईं। बसि ईअं सामान खणी करे गोली थी पियो। ख़ुदा बहितर थो ॼाणे, कम में उबता अथसि, पर अची न वञे कंहिं उजड़ में। अमीरा, भला केरु कंहिंखे केतिरे ते रोकींदो? जेको कंदो सो पाणे मुंहुं ॾींदो। असां हुनजा दोस्त आहियूं, इन लाइ असां उनखे बुराईअ खां घणो रोकियोसीं। जे नथो मुड़े त संदसि मर्ज़ी अथसि। हुन यार जूं दुश्मनियूं बि त आहिनि, कंहिं दुश्मन जे वर त न चढ़ी वियो। न न, ईअं न आहे। शानूअ जी का नंगामणी दुश्मनी न आहे, बसि जुआ तां ॾंदी चकी आहे, इन लाइ दुश्मनी ॿधी न। ख़ैर गुरु यार, रब राम कंदो, परेशान न थियो, अची वेंदो पाणे। मुंहिंजी अम्मी साहिरा जी अम्मी वॾी भेण। सायरा, तूं ही राज़ सां का छो लिकायो? छा तो असांखे गैर सम्झो आहे? मां तो तव्हांखे ॿुधायां साईं, असल में साहिरा पंहिंजी माउ यानी मुंहिंजी मासीअ खां कावड़ जी निकिती आहे। इहा ॻाल्हि न आहे, हुनखे कुदरत जी तरफ़ां अहसासु जाॻियो तॾहिं इहो कमु कयईं। तूं एतबार नथो करीं, इहो बि मां सम्झां थो। यार, वेंदे वेंदे हुन तोॾे निहारियो, इहो छा हुयो? इहा तुंहिंजी सोच आहे निसार। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। सायरा, तूं त असांखे कॾहिं बि पंहिंजे रिश्तेदारनि जे बारे में नाहे ॿुधायो। अॼु ख़बर पई त तूं वॾे ख़ानदान वारी। दरअसल साहिरा मुंहिंजी अम्मीअ जी भाणेजी आहे। मुंहिंजी अम्मी साहिरा जी अम्मी वॾी भेण आहे। सायरा, तूं ही राज़ सां का छो लिकायो? छा तो असांखे गैर सम्झो आहे? मां तो तव्हांखे ॿुधायां साईं, असल में साहिरा पंहिंजी माउ यानी मुंहिंजी मासीअ खां कावड़ जी निकिती आहे। मां हिनखे वठणु आयो आहियां। शाहनवाज़, हाणे इहे हितां केॾां कोन आहिनि।
छो जो सायरा सां असांजा कुर्ब जा रिश्ता जुड़ी विया आहिनि। जी हाँ, इहा मूंखे ख़बर आहे। सायरा, तूं ॻाल्हाए छो नथी? लॻे थो मुंहिंजे अचण जी तोखे ख़ुशी नथी आहे हिते। न न, अहिड़ी ॻाल्हि नाहे भाउ, तूं सायरा जो मासात आहीं, असां तोखे बि अहिड़ी निगाह सां ॾिसंदासीं। मतिलबु जेसि ताईं सायरा पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजे घर न हलंदी तेसि ताईं मां बि हिते रहंदुसि। रही सघां थो? छो न, हीउ तुंहिंजो पंहिंजो घर आहे। जेकॾहिं तूं हिन घर में सॼी उमिरि जे लाइ बि रहंदे त हिते तोखे का बि तकलीफ़ कोन्हे। कीअं सायरा? हाँ रईस, जीअं अव्हांजी मर्ज़ी। न न सायरा, मां तुंहिंजी मर्ज़ीअ सां हिते आहियां। न त मूंखे लॻंदो तूं मासीअ जे करे मूंसां बि घबरे। छा थी चईं? भले रही पोइ। नाराज़ आहे साईं थोरो मूंखां। आकाश, इहो कीअं सिलसिलो आहे? मूंखे त सम्झ में नथो अचे। छा सम्झ में नथो अचे तोखे? सीरत जे नज़रनि में मां तो लाइ मोहबत फील कई आहे। मथो न हण, इहा ॻाल्हि नाहे। हुनखे कुदरत जी तरफ़ां अहसासु जाॻियो तॾहिं इहो कमु कयईं। तूं एतबार नथो करीं, इहो बि मां सम्झां थो। यार, वेंदे वेंदे हुन तोॾे निहारियो, इहो छा हुयो? इहा तुंहिंजी सोच आहे निसार। लॻे थो तूं अञा मैच्योर नाहीं। असल में ईअं नाहे। दरअसल हुन जेकी मूंसां गुस्ताख़ कलामी कई, सीरत खे हिन ते पछताव थियो आहे। उहो ॾिसण महसूसु कराइणो हो त मां बदिलजी चुकी आहियां। मां हिन ॻाल्हि खे न मञींदुसि। तूं बि हिते, मां बि हिते। सीरत हिकु ॾींहुं तो वटि अची सभु कुझु क्लियर कंदी। छा मतिलबु? तूं जे वे सां सम्झे थो ईअं नाहे। सीरत ऐं मूं में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे यार। असां हाणे सुठा दोस्त थी सघूं था, पर जीअं तूं तसवुरु थो करे ईअं न थींदो। ठीकु आहे, तोखे हिकु ॾींहुं ॿुधाईंदुसि, पर जल्द। ठीकु आहे, पोइ मां तोखे मास्टर सम्झंदुसि, साइकोलॉजिस्ट मास्टर। वाइदो आहे तोखे। बाबा, ही केरु आहे? धीअ, ही शाहनवाज़ साहब आहे, साहिरा धीअ जो मासात। ऐं हीअ सीरत धीअ आहे, शिराज साहब जी दादली भेण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हिते त हसीननि जा मेला लॻल आहिनि। मरी वई शानू, लॻे थो त सॼी उमिरि हिते ई रहिजी वेंदे। सायरा, तव्हां कुझु टाइम खां अपसेट आहियो छो? धीअ, साहिरा घरां कावड़जी आई आहे ऐं ही मासात खेसि परचाइण लाइ हिते वठण आयो आहे। छा ख़्यालु आहे सायरा, तूं हली वेंदी? हिकु मौत ई अव्हां खां अलॻि करे सघे थो, बाक़ी ईअं अव्हां खे छॾे कीअं वेंदसि? गुड, तमामु सुठो, ॾाढो सुठो, माशाल्लाह। मसात हुते त असांजा ग़रीबाना घर आहिनि, मिस्किननि जा चुगा आहिनि। हिते त माशाल्लाह बंगला, गाॾियूं, सोफ़ा, नौकर चाकर। पर मसात हिकु दफ़ो तोखे मासी ॾांहुं वठी हलंदुसि। हा, इहो तसवुरु न कजां। ही घर हाणे मुंहिंजी ज़िंदगी आहे। हिन घर मां मुंहिंजो लाश बि निकितो त मां सायरा न आहियां। सायरा, अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे, तव्हां सॼी ज़िंदगी हिते ई रहिजो। मसात तूं परेशान न थी। जॾहिं तुंहिंजी दिलि चवंदी तॾहिं असां मासी वटि हलंदासीं, न त तेसि ताईं मां तोसां गॾु आहियां हिते। हा, नाराज़ आहे न थोरो, तॾहिं बसि इहो सम्झाईंदासीं, सही थी? शाहनवाज़, इहो नालो आहे न तव्हांजो? जी 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 हा, शाहनवाज़ नालो आहे। तव्हां खां इजाज़त वठी सायरा जी कंहिं सुठे ख़ानदान में शादी कराईंदासीं। हा हा हा, बिल्कुलु सही आहे, जीअं तव्हांजी दिलि चए। यार, तुंहिंजो हेतिरनि ॾींहंनि खां नंबर नथो लॻे। हेतिरा दफ़ा ट्राई कयो अथमि, न हेलो, न हाय, न ई को राब्तो।
आखिर ॻाल्हि छा आहे? यार सईद मूं ॿियो त न पर ज़िंदगीअ में हिकु वॾी ग़लती कई आहे। कुझु दिलि जा राज़ आहिनि जेके अॼु ताईं तोसां शेयर न करे सघियो आहे। मूंखे शक हुयो, हाणे तोखां पक वठण पइजाई। इहा हक़ीक़त आहे त उन्हनि ॾींहंनि में मां सायरा सां शादी करे छॾी हुई। मां बाबा पीरू खां पुछण जी घणी कोशिशि कई, पर साईं हू तुंहिंजो पढ़ाइल आहे, कुझु बि न ॿुधाए। सईद हाणे ॿुधायो मां छा कयां? फरज़ाना खे कीअं मां इहो राज़ ॿुधायां? सोचां थो उन जो रद्द अमल कहिड़ो हूंदो। बसि साईं, जेको ॿी शादी खां पोइ मुड़ुस जो अशर हूंदो आहे न, उहो ई तोसां थींदो। यार डिॼार त न, मूंखे ॿुधाए मां छा कयां? मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। शिराज तूं कमु कर, पहिरियां तूं मज़ाक में ॻाल्हि कर त मां शादी थो कयां, पर खिली इहा ॻाल्हि कजां, ॾिस त हिन जो रद्द अमल छा थो थिए। आइडिया त इहो कमाल आहे, पर सईद मूंखे लॻे थो त हिन जो रिएक्शन ठीक न हूंदो। अड़े यार, चइजां त मज़ाक थो कयां। ॻाल्हि बि कर, ख़ुशीअ में असल मापे ई नथो। ही ख़त कंहिंजो आहे ख़त? भेण सायरा जो ख़त। छा लिखियो अथसि? हा अम्मी, ही वठो। मां तोखे केॾी पहिरियां विसारे छॾिया, पर जेको ख़त में तूं मुंहिंजे लाइ हरामी ॿार लिखिया आहीं न, उन हिकु लफ़्ज़ मूंखे हिते अचण ते मजबूर कयो आहे। सायरा बेगम, मां हुन ग़लतीअ जी बि तोखां माफ़ी वठंदसि, पर ख़ुदा मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर शानू। अञा काथे ॻाल्हि आहे सायरा बेगम? हर कदम धोकोई धोको मिले थो जज्बात में। हर कदम धोकोई धोको मिले थो जज्बात में। अनम हल मूंसां, मां सभु सम्झां थी। छा थी सम्झी? उहो जेको तुंहिंजे दिलि में आहे। बकवास बंदि करें, हल। ओ अम्मी जी पुट। अम्मी, अव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आंदी अथम। छा थियो आहे पुट? ॻाल्हि बि कर, ख़ुशीअ में असल मापे ई नथो। ही ख़त कंहिंजो आहे ख़त? भेण सायरा जो ख़त। छा लिखियो अथसि? हा अम्मी, ही वठो। हमीद पुट, हिकु भेरो तूं पढ़ी ॿुधाए। मुंहिंजी मिठी अम्मी, मां ॼाणां थी मुंहिंजो ही ख़त तव्हां गुस्से में फाड़े छॾींदव, पर जे पढ़ो त मुख़्तसिर लिखंदसि। हिन दुनिया में जन बि मूं जीअं अमल कयो आहे, उहे बदनसीब नियाणियूं। मूं वॾी ग़लती कई आहे। अव्हां जा सभु रिश्ता टोड़े दगा जे ठहियल मुजसमे खे पंहिंजो बणायो। जेकॾहिं थी सघे था हिन बदनसीब धीअ खे माफ़ करे छॾिजां। मां अव्हां जी गुनाहगार आहियां, फ़क़ति तक़दीर जी मारी। सायरा। कह बेवसीअ जी दामे। सायरा दी, मूं तोखे माफ़ करे छॾियो, हाणे तूं घर मोटी अच। तोसां आख़िर मसलो कहिड़ो आहे? मुंहिंजे लाइ बि वक़्तु कढ, असां ताईं मां बि तुंहिंजो सायरा बेगम। शानू,
मूंखे माज़ी सम्झी विसारे छॾ ऐं हितां हलियो वञ। मां ख़बर आहे मूंखे तो कोर्ट मैरिज करे छॾी आहे, जंहिंजी फरज़ाना बेगम खे बि न आहे ख़बर। कीअं? छा? हा, मां तोखे के ॾींहं पहिरियां विसारे छॾिया, पर जेको ख़त में तूं मुंहिंजे लाइ हरामी ॿार लिखिया आहीं न, उन हिकु लफ़्ज़ मूंखे हिते अचण ते मजबूर कयो आहे। सायरा बेगम, मां हुन ग़लतीअ जी बि तोखां माफ़ी वठंदसि, पर ख़ुदारा मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर शानू। अञा काथे ॻाल्हि आहे सायरा बेगम, आगे आगे देखो होता है क्या। मूं वटि उहे सभु वीडियोस वॉइस नोट सेव पिया आहिनि, सेव। चाहीं छा थो? बदिलो, तुंहिंजी बर्बादी ऐं पंहिंजी लाइफ इंश्योरेंस, बस इहो ई थो चाहियां। मूं ते रहम कर, मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे, फ़क़ति ज़िंदगीअ लाइ ही छत बची आहे, ॿियो त सभु कुझु तो मूंखां खसे छॾियो आहे। त पोइ ॿुध, जीअं तोखे मां चवां तोखे हूअं करिणो पवंदो। छा ॻाल्हि आहे शाहनवाज़ साहब, सायरा ने कहीं तोसां नाराज़ आहे छा? साईं बसि घणी कोशिशि कयां थो सम्झी वञे, मां बचे ई नथी मांखे। रत जा रिश्ता कॾहिं बि धार न आहिनि थींदा, मां सायरा खे सम्झाईंदसि। आकाश आई थी, हाणे मुंहिंजा अल्फाज़ यादि रखजां, ऐं हलां। आकाश, जेको मां एतिरा साल पंहिंजे दिलि में सांडियो आहे, उहो तोसां शेयर करणु आई। तव्हांजे अंदरि एतिरी तब्दीली आई आहे, इहो ई काफ़ी आहे, बसि वधीक न ॿुधायो। आकाश, वरियनि जी कहाणी पल भर में कीअं ख़तमु थींदी? सीरत, तव्हांजी ग़लती या मुंहिंजी, मां पंहिंजी तरफ़ खां सॉरी थो चवां, बसि न। एतिरो न आहे, बसि तोखे ॿुधाइण लाइ घणो कुझु आहे जेको तोखे ॿुधणो पवंदो। छा ॿुधणो पवंदो? त मां उहा पुराणी सीरत न आहियां, मां बदिलजी चुकी आहियां, इहो न सम्झ त मूं सभु कुझु ॿुधी छॾियो। ईअं न आहे आकाश, हक़ीक़त इहा आहे त स्कूल खां कॉलेज, कॉलेज खां यूनिवर्सिटी ताईं नफ़रत जी आकाशी खे रखी मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तोसां प्यारु कयो आहे। छा? इन में बि हिकु राज़ हुयो जेको अॼु तूं अॻियां फाश पई कयो, छो त अदा शहराज़ कॾहिं बि न चाहिया त मां तोसां मुहबत कयां, पर हुन वक़्तु मां इहो फ़ैसिलो कयो त कुझु बि थिए मां मुहबत जो इज़हार तोसां ज़रूरु कंदसि। आई लव यू आकाश। सीरत, तूं ही छा पई चवे? छा ही सभु कुझु ड्रामो हुयो? हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धोखो ही धोखो मिले तो जज्बात में। मां साहिब छा थियो आहे? ख़ैर त आहिनि? सायरा खे बुखार थियो आहे। मां साहिब पोइ हली शहर डॉक्टर खे था ॾेखारियूं। शाहनवाज़ घड़ी तरसो, मां चेंज करे वठां, पोइ गाॾी में हलूं था। बुखार जी मौसम त न आहे। मुंहिंजो नंबर त हुयुसि, पर शायदि इन लाइ फ़ोन न कयई त मता असां उते पहुची वञूं। इहो कहिड़ो जवाबु आहे पुटु? उहो मां थो ॼाणां। कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? लव मैरिज। मां आकाश सां शादी करणु चाहियां थी। सच सच इहो न आहे सायरा, सच इहो आहे जेको तुंहिंजे मुंहिंजे सीने में दफ़न आहे। शानू, जेकॾहिं हिन घर खे तो नुक़सान या तकलीफ़ पहुचाई त पोइ सुभाणे तुंहिंजी ज़िंदगीअ खे बि कुझु बि थी सघे थो। तूं बि हिते, मां बि हिते।